इन खबरुनि जो सिलसिलो जारी आहे। बाडरे शहर में बदअमनी बेकाबू। शहरी चोरन फोरन जे रहमो करम ते हिक ई रात बाडरे नसीराबाद रोड सरकारी अस्पताल भरसां चोरीअ जूं 4 वारदातूं। बिन मांडियुनि जा नामालूम चोर ताला कटे मांडियुनि में पियल कीमती सामान रोक रक़म चोरी करे विया, जॾहिं त बिन दुकाननि जा पिण ताला कटे दुकान में पियल बैटरी, बेंचूं, सोलर प्लेटूं, खीर जा थांव ऐं हज़ारे रुपयनि जो कीमती सामान पिण चोरी करे विया आहिनि। मुतासिर दुकानदारनि हयात बिरोई, शाहिद मीरानी, बलोच खान, अहमद अली बिरोई ऐं ॿियनि पारां बदअमनीअ ख़िलाफ़ बाडरे नसीराबाद मेन रोड ते एहतजाज कंदे दायो आहे त गुज़िरियल राति देर सां नामालूम चोरनि बिन मांडियुनि बिन दुकाननि जा ताला टोड़े मांडियुनि में ऐं दुकाननि में पियल हज़ारे रुपयनि जो कीमती सामान चोरी करे फरार थी विया आहिनि। हिननि ॿुधायो त अहिड़े वाक़िए जी एनसी बाडरे थाणे ते पिण दाख़िल कराई वई आहे। हिननि वधीक चयो आहे त बाडरे शहर में बदअमनी जी बाहि भड़कियल आहे। पुलिस कख भञी ॿीणो नाहे कयो। शहरी अदम तहफ़ुज़ जो शिकार बणिजी विया आहिनि। हर रोज़ चोरियूं फुरूं थी रहियूं आहिनि। बाडरे पुलिस अमन अमान कराइण में मुकमल नाकाम बणियल आहे। हिननि एसएसपी लाड़काणो, डीआईजी लाड़काणो ऐं ॿियनि वस वारनि इदारनि खां मुतालबो कयो त बाडरे शहर मां राति देर सां थियल चोरियुनि बिन दुकाननि ऐं बिन मांडियुनि मां थियल चोरियूं वापसि कराए इंसाफ़ कयो वञे। न त वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहंदा कोशिश डिजिटल टीवी।